जिते ॿारनि जो मुस्तक़बिल सवारण लाइ अरबे रुपया ख़र्च कया वेंदा आहिनि त उते वरी बजाए ॿारनि जो मुस्तक़बिल सवारण बदिरां गॾनि जा भाग खुली विया आहिनि। हीउ बदनसीबी स्कूल चोरलो यूनियन काउंसिल बाजारा तालको सहिवण शरीफ़ ज़िलो जामशोरो जो आहे, जेको गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गुज़िरियल 13 सालनि खां मुसलसल बंदि रहण करे जानवरनि जो आस्थानो बणिजी वियो आहे। स्कूल जो चौतरफ़ 1 किलोमीटर जे मुफ़ासिले ते तक़रीबन 150 खां 200 बदकिस्मत गुलनि जहिड़ा ॿारड़ा तालीम खां महरूम आहिनि। मुंतख़ब नुमाइंदनि जी नाअहली इन स्कूल मां वाज़े लॻाए सघिजे थी त असांजा चूंडियल नुमाइंदा असांजे मासूम ॿारनि सां केॾो न प्यार कंदा आहिनि। तो हम रियलाइज करते हैं जो तालीम की बेहतरी के लिए, जो आवाम की बेहतरी के लिए और बच्चों की बेहतरी के लिए होगा, वो हम बिल्कुल स्टेप उठाएंगे और बिना किसी एहतियाज, बिना किसी प्रेशर, बिना किसी ब्लैकमेलिंग। जॾहिं त इलाइक़े वासियुनि जे मुताबिक़ स्कूल जी मरम्मत ऐं उन जो स्टाफ लाइ चूंडियल नुमाइंदनि खे काफ़ी भेरा शिकायतूं करण बावजूद बि को खड़तेल न निकितो आहे। जॾहिं त स्कूल जी बिल्डिंग बिल्कुलु नाकारा बणिजी वञण जे ऐं छत जे छापरूं बि किरण ते मजबूर थी वियूं आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेकॾहिं असांजा मुंतख़ब नुमाइंदा वज़ीर तइलीम सैयद सरदार शाह अगरि थोरो पंहिंजे मसरूफ़ियातनि मां फ़ारिग थिए त हितां जे मासूम ॿारनि जो ज़रूरु ख़्यालु कजो, छो त हीअ उन जा अॼु जा ॿार कल्ह जा मुस्तक़बिल बणिजंदा। बाग़ी सागर पवार, सोच TV, कराची।